कौड़ी जिंदगी एतिरो माल खाधो अथई तो सॼो बिल्डिंग लॻो पियो। सवाल मां कुझु मसइलनि खे लिकाइण जी कोशिशि पियो कर ऐं उन्हनि खे उलझाए पेश पियो कर त जीअं तुंहिंजो मसइलनि में लिकी दॿिजी वञे। चकर खान मां सिर्फ़ु जेका गंद मां वॾे बाबा साईं जी चाकर खान सामने के भी हिकिड़ो रोंडो न आयो ऐं चाकर खान जे सावल खे रिझाए दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में था सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों तव्हां ॾिसंदव त हाणे जाबर खान वारनि खे परेशानी थी वई आहे छो सावल खे छॾे ॾिनो चाकर खान ऐं सही सलामत ऐं इन शक जे बुनियाद ते त मां असली कातिल ॻोल्हियां ऐं सावल बि वाइदो कयो त मां बि तुंहिंजो साथ ॾींदुसि। हाणे इहा परेशानी जाबर वारनि खे वठी वई आहे त अगरि इहो सावल वापसि जे ॻोठ में अचे थो ॿीहर त पोइ असांजे लाइ वॾी मुसीबत थींदी ऐं असां जेका कमु कया आहिनि हिते उहे बि असांजे लाइ मुसीबत थींदी ऐं असां जेको वॾे खान खे मारियो उहो बि असांजा गुण ज़ाहिर थींदा तॾहिं पोइ चाकर खान त असांखे जीरो वण सां टंगे उबतो टंगे छॾींदो। हाणे हुननि खे इहा परेशानी थी वई आहे। हाणे इन शइ जो रस्ता रोक करण जे लाइ सावल खे हेॾे जीअं न अचे ॻोठ ॾे को न को वरी नई गेम खेॾंदा नई चाल खेॾंदा जीअं चाकर खान जी नज़रनि में हू किरी पवे ऐं चाकर खान ईअं सम्झे त इहो सावल वाक़ई वॾो बिछड़ी माण्हू आहे ऐं सॼा कम इन जा आहिनि। इहो अहिड़ो आहे अहिड़ो होड़ो आहे फलाणा इहे टीरा मटीरा मतिलबु हाणे जाबर वारा गॾिजी करे ऐं वॾो रुंडो जेको आहे रुंडो उहो सभु गॾिजी करे को न को वरी हिकिड़ी ॿी प्लैनिंग ठाहींदा। असांखे ॾींदा इजाज़त। अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।